अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम अॼु जी ॻाल्हि में मां आवां जी मेज़बान सबीन मेमण। नाज़रीन, सुप्रीम कोर्ट हिकु दफ़ो ॿीहर वफ़ाक़ी सूबाई हुकूमतनि खे जिरगा रोकाइण जो हुकुम ॾिनो आहे ऐं चयो आहे त जिरगा कानून जे ख़िलाफ़ आहिनि ऐं जिन इलाइक़नि में जिरगा थियनि था पुलिस उन्हनि खे छो नथी रोकाए। इन्हनि जिरगनि में बेगुनाह इंसाननि खे कानून मुख़ालिफ़ रस्मुनि जे वर चाढ़ियो वञे थो। न सिर्फ़ एतिरो पर औरतुनि खे वञी ऐं संगत चटी तौरु पिणु ॾिनो वञे थो ऐं नाज़रीन इन्हनि जिरगनि में ॾंड एवज़ ॻरियूं रक़मूं पिणु वरितियूं वञनि थियूं। सुप्रीम कोर्ट पंहिंजे हुकुम में वफ़ाक़ी सूबाई हुकूमतनि ऐं पुलिस खे हिदायत कई आहे त उहे फौरी तौर गैर कानूनी जिरगा रोकाइनि ऐं गॾोगॾु NGOs खे बि चयो आहे त उहे शहरनि जी बनस्बत बहिराणियुनि वारनि इलाइक़नि में वञनि उते माण्हुनि में इन्हनि गैर कानूनी थींदड़ जिरगनि ख़िलाफ़ शऊर ऐं सुजागी पैदा कनि। नाज़रीन, इन ते ॻाल्हाइण लाइ अॼु असां सां स्टूडियो में महिमान मौजूदु आहिनि। PPMP शहनाज़ बेगम, वॾी महिरबानी मां टाइम कढी प्रोग्राम में आहियूं। असांजो ॿियो महिमान आहे नून लीग अॻवान बैरिस्टर राजा ख़लीक़ुज़्ज़मान अंसारी, वॾी महिरबानी अवां जी, अवां टाइम कढी प्रोग्राम में आया। पहिरीं मां राजा साहब तव्हां खां पुछणु चाहींदसि त इहे जिरगा जेको सुप्रीम कोर्ट अॻु में बि एक्शन वरितो त इन्हनि जिरगनि खे गैर कानूनी करार ॾेई करे इन्हनि खे रोकियो वञे, हिकु दफ़ो ॿीहर बि सुप्रीम कोर्ट चयो आहे त इहे जिरगा रोकराए वञनि। छा सबबु आहे जो सुप्रीम कोर्ट जे पहिरें हुकुम ते बि अमल न थियो? छा हाणे अमल थी सघंदो? ॾिसो, बुनियादी तौर ते सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिलनि ते अमल थियणु घुरिजे ऐं सुप्रीम कोर्ट लाज़मी ॻाल्हि आहे कंहिं न कंहिं कानून ऐं कंहिं न कंहिं ज़ाविये ऐं ज़ाब्ते तहत इहो फ़ैसिलो ॾिनो आहे। बुनियादी तौर ते असां वटि जिरगाई जेको सिस्टम आहे उन में जेको आम माण्हूअ सां जेका वेधन आहे उहा इहा आहे त हिकु त तव्हां जीअं पंहिंजे इंट्रो में ॿुधायो त कानून ऐं आइन जे मुताबिक़ जेके इंसानी हक़ पाकिस्तान जे आम शहरीअ खे ॾिना विया आहिनि उन्हनि हक़नि जी मुकमल तौर ते लताड़ पई थिए, पर माण्हू उनजे बावजूदि बि जिरगनि खे इन करे प्रेफर कनि था त जिरगा उन्हनि खे क्विक रिस्पॉन्स था ॾियनि, तकिड़ो फ़ैसिलो पियो अचे, बजाए इन जे जो माण्हू वञी कोर्टुनि में वञनि ऐं कोर्टूं में जेकॾहिं कंहिं माण्हू केस कयो आहे त उनजो पोटो या पड़ पोटो बि उहो केस जो रिज़ल्ट कोन पियो वठी सघे। ख़ासि तौर ते असांजा जेके सिविल मैटर्स आहिनि, इवन अॼुकल्ह त क्रिमिनल मैटर्स बि तमामु घणा तव्हां ॿुधो त माण्हू 20-25 सालनि खां खून जो केस पियो हले, अञा ताईं रिज़ल्ट साम्हूं नथा अचनि। उन में तमामु घणियूं पेचीदगियूं आहिनि। उन में असां वटि जेको एविडेंस सिस्टम आहे या जेको गवाह वारो निज़ाम आहे या जेको प्रोटेक्शन आहे विटनेसिस खे, तमामु घणियूं शयूं आहिनि। लामोला माण्हू शिफ्ट कनि था पंहिंजो पाण खे कंहिं वॾेरे कंहिं सरदार वटि, त उते उन्हनि खे क्विक रिस्पॉन्स मिलंदो, क्विक फ़ैसिलो थींदो ऐं उन तकड़ जे नतीजे में हू पंहिंजे पाण सां पंहिंजी वधरियूं कराइनि पिया। जंहिंमां सभ खां वॾो जेको जेकॾहिं सिंध जे हवाले सां असां ॻाल्हायूं त सभ खां वॾो जेको सफ़र ज़ात करे थी उहा असांजी औरत ज़ात आहे। जेका सिंध जी औरत सफ़र पई करे, मर्द विढ़नि था, ख़ानदान पाण में विढ़नि था, क़बीला पाण में विढ़नि था, उनजी जेका क़ीमत अदा करणी पवे थी उहा उन औरत खे अदा करणी पवे थी, जेका कंहिं न कंहिं तरीक़े सां उनजो संग ॾिनो थो वञे कंहिं पुराणे खे, या जेको उन सां जबर थियो थिए पोइ उते, या उन खां जेको बदिलो पियो वरितो वञे। ऐं सम्झां थो त इहा हिकिड़ी तमामु ज़माना जहलियत जी रस्मूं आहिनि जिन खे फौरी तौर ते ख़तमु थियणु घुरिजे। हाणे उनजे लाइ उनखे ख़तमु करण जे लाइ लाज़मी ॻाल्हि आहे रियासत हरकत में ईंदी। रियासत जो कमु आहे, हुकूमतुनि जो कमु आहे त उनखे रोकाइनि ऐं सुप्रीम कोर्ट जे इन फ़ैसिले ते मुकमल तौर ते अमल थियणु घुरिजे। तव्हां छा चवंदियूं इन्हनि जिरगनि जे ख़िलाफ़ सुप्रीम कोर्ट जेको हिकु दफ़ो ॿीहर चयो आहे? अॻु में बि सुप्रीम कोर्ट अहिड़ो हुकुम ॾिनो हुयो, उनजे बावजूदि जिरगा थींदा रहिया, मीडिया में बि रिपोर्ट थींदा रहिया। बिल्कुलु बिल्कुलु अदी, मां इहे जिरगा थींदा रहिया आहिनि ऐं हाणे बि थियनि पिया। जीअं अदा चयो त कोई मतिलबु उन्हनि खे तकिड़े फ़ैसिले जे करे जेको आहे सो तॾहिं जिरगा कराया था वञनि ऐं कोर्ट जेके आहिनि सो गेल उन जे करे अदा जे चवण मुताबिक़ त हिकिड़ो अगरि पुटु त लोड़े थो त वरी उनजो पुटु थो लोड़े, वरी उनजो पुटु उन जे करे। पर इहो आख़िर केसि ताईं? इहो ज़रूरी त कोन्हे को त तकिड़े फ़ैसिले लाइ इंसानु पंहिंजो नुक़सानु करे, पाण खे नुक़सानु ॾियूं असां ऐं सिर्फ़ु इन जे करे त असांखे तकिड़ो फ़ैसिलो मिले, उन जे करे इहो ज़रूरी कोन्हे को। मां त चवंदसि त अगरि इन फोरम ते अगरि असां सभु गॾिजी अगरि आवाम खे रिलीफ ॾियणु था चाहियूं, छाकाणि जो असांजे सिंध में अदी इहे तमामु घणियूं इहे ॻाल्हियूं थियनि थियूं जरगे वारियूं। त मतिलबु त ॻोठनि में असांजा जेके वॾेरा आहिनि उहे वॾेरा सिस्टम तमामु घणो वॾेरा सिस्टम आहे। अदा जे चवण मुताबिक़ त औरतूं तमामु घणियूं मुतासिर थियनि थियूं, बिल्कुलु तमामु घणियूं मुतासिर थियनि थियूं। अगरि भाउ जो या पीउ जो आहे, अगरि ॾोह उहे था कनि तॾहिं बि लोड़े औरत थी, बिल्कुलु भोगे औरत थी। पोइ उहा ज़ाल हुजे, भेण हुजे, धीउ हुजे, छो न हुजे, हर सूरत में औरत ई भोगे थी। उन जे करे मां त चवंदसि त इहो त सिस्टम बिल्कुलु ख़तमु आहे। पर जेकॾहिं असांजे सिंध में तालीम सभ खां जेका
असली ॻाल्हि आहे तालीम जी कमी आहे, तालीम जी कमज़ोरी आहे। को बि मुल्क, को बि शहर, को बि ॻोठ तेसि ताईं एतिरी तरक़ी नथो करे सघे जिथे तालीम न हुजे। अगरि असां वटि तालीम खे असां अवलियत ॾींदासीं, तालीम खे वधि में वधि अॻिते कंदासीं, माण्हुनि में शऊर पैदा कंदासीं, पोइ कहिड़े बि तरीक़े सां मां त चाहियां थी त अहिड़ा के फोरम ठाहिया वञनि ॻोठनि में, ॿहिराड़नि में, जिथे असांखे अहिड़ा नंढड़ा नंढड़ा प्रोग्राम रखिया वञनि जिथे असां माण्हुनि खे शऊर ॾियूं। पोइ औरतुनि जा हुजनि, नंढनि नंढनि ॻोठनि में अहिड़ा प्रोग्राम रखूं जिथे उन्हनि खे सम्झायूं त तव्हां सां ग़लति थो थिए, ऐं इहो तमामु घणो ग़लति आहे। प्रोग्राम कराइण कंहिंजी ज़िम्मेदारी आहे? अहिड़ा पंहिंजी ज़िम्मेदारी अहिड़ा प्रोग्राम एनजीओस जे थ्रू बि कराए सघजनि था, अहिड़ा एनजीओस बि आहिनि, उन्हनि सां बि गॾिजी कराए सघजनि था। जेके ॻोठ जा चङा मुड़ुस आहिनि, उन्हनि वटि हिकिड़ी पढ़ियल लिखियल, मुंहिंजो तालुक़ु हिकिड़ी ॿहिराड़ीअ सां आहे। नौशर फिरोज़ तमामु वॾो को शहर कोन आहे, हिकिड़ी ॿहिराड़ी आहे, पर उते अगरि मां हिकिड़ी सिंध असेंबलीअ में पहुचां थी, अगरि मां, मुंहिंजो बि फ़र्ज़ु आहे, मां बि असां पंहिंजे थ्रू, अगरि असांजी, मां पंहिंजी लेडीज़ विंग पीपल्स पार्टी जी प्रेसिडेंट बि आहियां, असांजी हिकिड़ी तंज़ीम आहे, उन तंज़ीम जे थ्रू बिल्कुलु असां जेकॾहिं कैंपिंग थींदी आहे न, उन हिसाब सां असां पंहिंजे शहरनि में, ॻोठनि में इहो शऊर नियाणियुनि जे तालीम जे लाइ हर बाबति ॾींदा आहियूं। तव्हां एतबार कयो, जॾहिं फ्लड जो दौर हो, फ्लड में जॾहिं असां माण्हुनि खे स्कूलनि में, कैंपुनि में, किथे जिथे जिथे रहायोसीं, उते असां उन्हनि खे हिकिड़ा नंढड़ा नंढड़ा, उन्हनि औरतुनि खे हिकिड़ा नंढड़ा नंढड़ा पैकेज खोले ॾिनासीं मोहतरमा जे नाले सां। अच्छा, पोइ उन्हनि प्रोग्रामनि में उन्हनि खे असां सेखारियोसीं त तव्हां कीअं पंहिंजी कीअं मदद करे सघो थियूं, बजाए पंहिंजे भाउ, पंहिंजे पुटु, पंहिंजे उनजे अॻियां हथु टंगण जे। पोइ उन्हनि खे उते हुनरनि जी सिख्या ॾिनीसीं, उन्हनि स्कूल, उन्हनि खे नंढा नंढा स्कूल खोले ॾिनासीं, तमामु वॾियूं वॾियूं नियाणियुनि खे उते असां तालीम, ऐं बिल्कुलु बावजूद ख़लीक साहब इहे जेके जिरगा थियनि था मुख़्तलिफ़ इलाइक़नि में, जिते हाणे शहनाज़ साहिबा ॻाल्हि कई, त उनजे बावजूद इहे जिरगा थियनि था, तोड़े जो हुकूमत हर पार्टी दावा करे थी त असां एतिरो एतिरो कमु कयूं था, जिरगा थियनि था। तव्हां वारी ॻाल्हि त अदालतुनि में जेके फ़ैसिला देरि सां थियनि था, त माण्हू वधीक तरजीह ॾियनि था त असां जिरगनि में फ़ैसिलो करायूं, पर जिरगनि में सही फ़ैसिला त नथा थियनि, उते माण्हुनि सां ज़ुल्म थिए थो, माण्हुनि जी उमेदनि जे उतड़ फ़ैसिला थियनि था। मां हिकिड़ो करे वञा त फ़ैसिलो ॾियणु सुप्रीम कोर्ट तरफ़ां जिरगनि जे ख़िलाफ़ु सुठी शइ आहे, उहा हिकिड़ी थोरो अलॻि रखो। बुनियादी तौर ते जॾहिं फ़ैसिलनि ते इम्प्लीमेंट करायो हूंदो आहे न, त कोन कोन जो मैकेनिज़म हूंदो आहे। असां वटि जेकॾहिं ॿ धुरियूं आहिनि जेके पाण में विड़ियूं आहिनि, या उहो पंहिंजो फ़ैसिलो कंहिं सरदार, कंहिं वॾेरे वटि खणी पियूं वञनि, ऐं उहो सरदार उन्हनि जो जिरगो पियो करे, ऐं जेकॾहिं स्टेट उते वञी करे उनखे रोकण लाइ को कमु पई करे, ऐं सभु धुरियूं चवंदियूं असां हिते जिरगो करे ई कोन रहिया आहियूं, असां त वेठा आहियूं, मानी खाइण वेठा आहियूं, ईअं, त पोइ उनजो कहिड़ो सबूत ईंदो? या उनखे इम्प्लीमेंट करण लाइ जेको मैकेनिज़म, जेको प्रोसीजर आहे, उहो तमामु ॾुखियो थी थो वञे। इन करे उन ते अमल कराइण बि तमामु ॾुखियो आहे, उन में 100 पेचीदगियूं आहिनि। पर बुनियादी तौर ते अॼु तमामु सुठी ॻाल्हि कई त एजुकेट करण जी ज़रूरत आहे माण्हुनि खे। सिंध में बदकिस्मती सां असांजी तालीम सां जेका वैसाघाती थी आहे, तालीमी निज़ाम सां, मां चवां थो तौबा अल अमान आहे। स्टेशनरी जे मद में एयर कंडीशन्स वरिती वयूं आहिनि, स्टेशनरी जी मद में गाॾियूं वरिती वयूं आहिनि, एजुकेशन बजट असांजी इन्हनि ते इस्तेमालु थी आहे। पीपल्स पार्टी जा असांजा जेके वज़ीर रहिया, मज़हरुल हक़ साहिबु रहियो, उहो उनजी हिस्ट्री तव्हां खणी ॾिसो, पहिरियों छा हुया, हाणे छा आहिनि। जेके ठेकेदार आहिनि एजुकेशन डिपार्टमेंट जा, उहे करोड़पति अरबपति थी विया आहिनि। इहो असां सिंधी माण्हू, सिंधी ॿार जी, असांजे ईंदड़ नस्लुनि जी, असांजी जेके नस्लूं गुज़री वियूं, उन्हनि जी तालीम जा जेके पैसा हुया, उहे सभु हिते ईअं करप्शन जी नज़र थी विया आहिनि। जेसि ताईं माण्हुनि खे एजुकेट न कयो वेंदो, जंहिं समाज में एजुकेशन न हूंदी, उते इहे शयूं सुधरी नथियूं सघनि। हाणे जेकॾहिं असां जिरगनि जी ॾिसूं था, जो दुनिया जे अंदरि आहे इहो निज़ाम, ADR जंहिंखे चइबो आहे, अल्टरनेट डिस्प्यूट रेज़ोल्यूशन। इन जे पोयां बुनियादी जेको मक़सदु आहे उहो इहो आहे त अदालतुनि जो टाइम बचायो वञे। कोर्टुनि में तमामु घणा केसिस हूंदा आहिनि, पोइ ख़ासि तौर ते UK में ADR सिस्टम आहे, अल्टरनेट डिस्प्यूट रेज़ोल्यूशन, त बाबा आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट कई वञे, पार्टियूं कनि पाण में, कोर्ट खां अलॻि करे, पोइ उन में ज्यूरी सिस्टम बि अची थो वञे, उन में 100 शयूं आहिनि। पर उहे सभु एतिरो त मॉडर्न उन्हनि मैकेनिज़म उनजो ठाहियो आहे त का बि जेको आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट आहे, उहा बियॉन्ड द लॉ न वेंदी, उहा कानून जे मथां तसवुरु उनखे न कयो वेंदो। उन्हनि जूं लिमिट्स जेके आहिनि, उन्हनि जेके हदूं आहिनि, उहे बहरहाल कानून जे अंदरि रहंदियूं। त हिते बि ज़रूरत आहे पाकिस्तान में त असां जॾहिं 100 कोशिशूं करण जे बावजूदु, जुडिशल रिफॉर्म्स आणण जे बावजूदु, अदलिया जी बहाली खां पोइ एॾी वॾी जेको जुडिशल एक्टिविज़म आहे, उनजे बावजूदु बि जेकॾहिं इहे मसइला हल नथा थी सघनि, ऐं अदलिया में पाकिस्तान जो अदालती निज़ाम में माण्हुनि खे तकिड़ो इंसाफ़ न पियो मिले,
ऐं फौरी इंसाफ़ न पियो मिले त पोइ ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट जो को न को क़ानूनी तरीक़ो कढियो वञे ऐं पाकिस्तान जे कानून में बि इहा शइ मौजूदु आहे पर उनखे इम्प्लीमेंट करायो वञे उनखे आम कयो वञे आम माण्हूअ खे इहो नॉलेज में ॾिनो वञे त बाबा बजाए तव्हां कंहिं वॾेरे भोतारा जी औताक में वेही करे पंहिंजो पाण सां जुट करायो पंहिंजी नियाणियुनि सां जुट करायो इन खां 100 दफ़ा बहितर आहे त तव्हां कानूनी तरीक़ो इख़्तियार कयो आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट कयो कोर्ट तव्हांजा उहे जूरी जेके आहिनि उहे माण्हू कोर्ट जे तरफ़ां मुक़ररु थींदा ऐं कोर्ट जे तरफ़ां ई इहो कमु जेको आहे थी सघे थो पर उनजे लाइ बि को जॾहिं अहिड़ो निज़ाम जुड़े अच्छा जिरगनि ते जेका आहे सा पाबंदी 94 में 94 में जॾहिं पीपुल्स पार्टी जो ॿियो दौरु हो त उन वक़्त जे लाड़काणे जे कमिश्नर नज़र मोहम्मद गाहे लॻाई उन खां पोइ 2004 में सिंध हाई कोर्ट बि इन ते पाबंदी लॻाई उन खां पोइ सुप्रीम कोर्ट पाबंदी लॻाई ॿीहर सुप्रीम कोर्ट जेको आहे सो जिरगनि ते पाबंदी जो हुकुम ॾिनो आहे छा वजह आहे जो जिरगनि जो रिवाज छा एॾो मज़बूत थी वियो आहे जो बार बार नोटिस ऐं हुकुम ॾियण जे बावजूदि इन ते रोकण जे लाइ को अमल का हिकमत अमली नथी थी सघे अधी ॿधी कान्हे का पाण में उहो ई मां साॻी ॻाल्हि कई त अगरि अवाम खे रिलीफ ॾियणो आहे अगरि पंहिंजी सिंध जी अवाम खे मारवाड़नि खे रिलीफ ॾियणो आहे त हिकिड़ी ॻाल्हि ते अगरि मुतहद थी असां सभु पाण में गॾिजी अगरि हिकिड़ी ॻाल्हि ते मुतहद थींदासीं न त बिल्कुलु इहो सभु कुझु थींदो पर के ॻुझा हथ अहिड़ा आहिनि जेके इहे सभु कुझु चाहिनि ई नथा सुप्रीम इहो कोर्ट सभु जे कुझु हुकुम ते अमल कराइण कंहिंजी ज़िम्मेदारी आहे ख़ालिद साहब हुकूमत जी ज़िम्मेदारी आहे ऐं हुकूमत मां उहा अर्ज़ु करे अॻु में अर्ज़ु करे वियुमि त हुकूमत वटि को मैकेनिज़म हुजणु घुरिजे उनजे लाइ जेके फरियादी आहिनि ॾिसो न कंहिं शइ में फरियाद त करणी पवंदी हाणे सुप्रीम कोर्ट जी ऑर्डर ॾे त बाबा जिरगा न थियणु घुरिजनि हाणे जेकॾहिं माण्हू पंहिंजी मर्ज़ीअ जे मुताबिक़ कंहिं सरकार वटि पंहिंजो फ़ैसिलो खणी था वञनि त उन में आख़िरकार कहिड़ो कानून आहे कहिड़ो आइन आहे जेको मूंखे रोके थो त मां कंहिं माण्हूअ वटि पंहिंजे मसइले जे हल लाइ न वञा पोइ कानून हुजणु घुरिजे त इन जे लाइ लाज़मी ॻाल्हि आहे लॉ मेकिंग जी ज़रूरत आहे त बाबा प्रॉपर फोरम हुजणु घुरिजे उनजे लाइ कंहिं बि क़िस्म जी लॉ मेकिंग न आहे मूंखे पाकिस्तान जो आइन इहा इजाज़त थो ॾे पाकिस्तान जे आइन में लिखियलु आहे त मां शख़्सी आज़ादी आहे मूं वटि मां पंहिंजी मर्ज़ी सां ज़िंदगी गुज़ारे सघां थो मूंखे फ्रीडम ऑफ मूवमेंट आहे फ्रीडम ऑफ स्पीच आहे ठीकु आहे इहे सभु उहे हुकूक आहिनि जेका पाकिस्तान जो आइन थो मूंखे ॾे हाणे आम माण्हूअ खे तव्हां कीअं था रोकियो त हू पंहिंजो पाण सां इहा वेधन न कराए उनजे लाइ सभ खां वॾी ॻाल्हि असां वरी फ्री था चऊं माण्हू खे एजुकेट करण जी ज़रूरत आहे ऐं इन जिरगे जी जॻह ते हिकु बहितरीनु निज़ाम अल्टरनेट निज़ाम उनखे ॾियणु घुरिजे जंहिंजी तमामु सख़्तु ज़रूरत आहे त पोइ माण्हू ॾिसो न माण्हुनि वटि ऑप्शन कोन्हनि सिंध जे माण्हुनि वटि ऑप्शन कोन्हे जेके क़बीला पाण में विढ़नि था ॿ खून था करे छॾनि पोइ अची करे फ़ैसिले ते वेहनि था छो जो हो बि तंग था थियनि पोइ बाबा हाणे कोर्टुनि में ईअं न आहे त उहे केसिस कोर्टुनि में न हूंदा आहिनि उहे कोर्टुनि में केसिस हूंदा आहिनि पोइ हू फ़ैसिलो कंदा आहिनि पोइ उन फ़ैसिले जी कॉपी कोर्ट में जमा थींदी आहे पोइ उन फ़ैसिले जी बुनियाद ते हू पंहिंजो खीर खंड थींदा आहिनि न ठीकु आहे हाणे ॿिनि क़िस्मनि जूं शयूं आहिनि हिकिड़ा उहे फ़ैसिला आहिनि 5 आङुरियूं बराबरि कोन्हनि हिकिड़ा उहे सिंध में वॾेरा आहिनि सिंध में उहे बि भोतारा आहिनि सरदार आहिनि पंहिंजी क़ौमुनि जा जेके माण्हुनि खे घुराइनि था कंहिं क़िस्म जी चटी कोन था रखनि उन्हनि खे ठाह था कराइनि त जीअं बाबा खून न थियनि वधीक इंसानी जानूं बची वञनि ऐं उन्हनि खे पाण में भाकुर पाराए राज़ी करे छॾनि था सुठी ॻाल्हि आहे ठाह कराइणु सुठी ॻाल्हि आहे इस्लाम बि उनजी इजाज़त ॾिए थो पर हिकिड़ा वरी उन्हनि फ़ैसिलनि जे नाले ते हिकिड़ो कारोबार बि पियो थिए जेके जीअं तव्हां ॻाल्हि कई त एतिरा जेके पैसा आहिनि उनजे लाइ जेके लखें रुपया दंड जी सूरत में रखिया था वञनि जो हिसो पियो थिए मां फ़ैसिलो करायो अधु त मूंखे ॾियो किथे किथे त सॼो बि उहो खणी था वञनि त इहा शइ ग़लति आहे हाणे उनजी निशानदेही थियणु घुरिजे हाणे ॾिसो न डिप्टी कमिश्नर आहे SP आहे पुलिस जो इन्हनि जी नॉलेज में आहे इहे सभु शयूं जेसि ताईं इहो निज़ाम जेको असांजो एडमिनिस्ट्रेशन जो ऐं पुलिस जो इहो निज़ाम जेसि ताईं हरकत में नथो अचे तेसि ताईं इन ते अमल कोई नथो करे ब्रेक जो टाइम थियो ब्रेक खां पोइ शहनाज़ साहिब मां तव्हां खां पुछणु चाहींदमि त सुप्रीम कोर्ट जे हुकुम ते अमल कराइण जी ख़लीक साहब ॻाल्हि कई त रियासत जी ज़िम्मेदारी आहे रियासत पंहिंजी ज़िम्मेदारी छो नथी महसूसु करे सुप्रीम कोर्ट बार बार पंहिंजो इहो हुकुम ॾिए थी त जिरगा गैर क़ानूनी आहिनि इन्हनि खे रोकाइणु घुरिजे पर रियासत इन्हनि खे रोकाइण लाइ को किरदारु पंहिंजो छो नथी अदा करे इन ते ॻाल्हाईंदासीं ब्रेक खां पोइ नाज़रीन वक़्तु थियो आहे ब्रेक जो वठूं था ब्रेक वेलकम बैक नाज़रीन जी शहनाज़ साहिबा सुप्रीम कोर्ट हुकुम ॾिनो आहे आख़िर रियासत इन ते अमल छो नथी कराए बिल्कुलु हुकूमत असांजी सिंध हुकूमत जे तरफ़ां बिल्कुलु हिन ते अमल थियो हो पुलिस ने में काफ़ी किरदारु अदा कयो हो किथे किथे वॾेरनि वटि त अहिड़ो निज़ाम आहे जो उन्हनि वटि बांदी थियल माण्हू आहिनि जो हिकिड़ा बांदी थियल माण्हू हूंदा उन्हनि खां कमु वठणु उन्हनि खे
रखण पाण वटि असांजे डिस्ट्रिक्ट नौशहर फिरोज में हाणे अहिड़ो वाक़ियो थियो अहिड़े काफ़ी वॾेरनि वटां असां अहिड़ा माण्हू बाज़ियाब कराया आहिनि सम्झो त हू ॼणो उन्हनि जा ग़ुलाम छा पर उन्हनि जा मातहत उन्हनि जी हर शइ उन्हनि जे हथ में आहे अहिड़े नंढनि वॾेरनि ते असां छापा हणाया आहिनि अहिड़ा वॾेरनि वटां असां उहे माण्हू आज़ादु कया आहिनि जिते जिते अहिड़ा पर ॻाल्हि उहा ई अचे थी असांखे कीअं ख़बर पवे अगरि अहिड़ो को बि केस असां वटि अचे थो अहिड़ा केस मीडिया में रिपोर्ट थियनि था डेली तव्हां ॾिसो असां अगरि अहिड़ो जिथे बि असां पहुचूं था जिथे बि असां पंहिंजे हिननि 5 सालनि में जिथे बि असां पहुतासीं उते अहिड़नि माण्हुनि ते असां एक्शन कयासीं जिते नियाणियुनि ते ज़ुल्म पिया थियनि जिते नियाणियूं संग चटीअ जे एवज़ अगरि भाउ भोॻे थो भाउ अगरि को पसंदि जो परणो बि करे थो असां वटि सिंध में ईअं थिए थो अगरि को छोकिरो छोकिरी पसंदि जो परणो करे थो हुननि त शादी करे छॾी पर वरी पुठियां वारनि खे वरी वॾेरा अहिड़ो हिकिड़ो फ़ैसिलो ॾियनि था त भाउ तुंहिंजे भाउ त हे फलाणी XYZ जंहिंसां बि शादी कई पर हाणे इन जे एवज़ में तोखे भेण बि ॾंढ ॾियणी पवंदी पोइ हिकु ॿ मतिलबु 2 भेणूं 3 भेणूं इहे बि फ़ैसिला असां वटि सिंध में थियनि था इन एवज़ सां बि उहो मक़सदु आहे त उहो ई साॻियो औरतुनि खे भोॻणो थो पवे उहे नियाणियूं पोइ कुराड़नि सां परणायूं वञनि थियूं जेके संग चटीअ में असां ॾियूं था अहिड़नि ॻाल्हियुनि ते असां काफ़ी एनजीओ जे थ्रू पंहिंजी हुकूमत जे थ्रू पर उन जे बावजूद बि रुकजी त न सघिया आहिनि कहिड़ो तव्हांजी हुकूमत एक्शन वरितो आहे ही इशू ही जेके 5 साल पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जा आहिनि ही इन में ही सभु कुझु कोन्हे को ही सदियुनि सालनि खां थींदो थो अचे ही पहिरें 10 साल तव्हां पंहिंजे दौर में छा कयो त सदियुनि खां त थींदो कुझु कयो असां पंहिंजे दौर में जेतिरो रिलीफ अवाम खे ॾिनो आहे न शायदि 10 साल पहिरियों बि न मां त जिरगनि जी ॻाल्हि थी कयां रिलीफ त तव्हां आवाम खे घणो ई मिलियो आहे प्रोग्रेस त तव्हांजी खां वधीक ॾिनो आहे औरतुनि खे जेतिरो हाणे असां शौर ॾिनो आहे जेतिरो असां रिलीफ ॾिनो आहे शायदि ई ॿिए कंहिं मक़सदु ही आहे त 10 साल पहिरियों जेको थियो पिए औरतुनि जे शऊर जे हिन वक़्तु बि तव्हां अख़बारूं खणी ॾिसो तव्हां टीवी चैनल्स मुख़्तलिफ़ ॾिसो डेली जेके आहिनि से सॼी सिंध मां घटि में घटि 2 औरतूं जेके आहिनि से क़तल कयूं वञनि थियूं डेली घटि में घटि ऐं जेके क़तल नथियूं थियनि उहे त रिपोर्ट जेके नथा हालत आहे न जेके आम औरत आहे सिंध जी जेका उन सां हालत आहे जेका उन जे घर में गुरबत आहे उन जा ॿार बेरोज़गार वेठा आहिनि उहा फाकनि ते मजबूर आहे जेतिरो रोज़गार हिननि 5 सालनि में पाकिस्तान जेतिरो रोज़गार हिननि 5 सालनि में पाकिस्तान पीपल्स पार्टी ॾिनो आहे न का बि अहिड़ी गवर्नमेंट कान हूंदी न बहस मां रोज़गार जी ॻाल्हि ते रोज़गार जी बिल्कुलु ॻाल्हि नथी थिए रूल त न बुर थियो न घटि में घटि माण्हुनि खे इहो चओ त असां तव्हांखे रिलीफ ॾेई छॾियोसीं मञो त सही त माण्हू अज़ाब में आहिनि पर असां कोशिशि पिया कयूं हाणे तव्हां जॾहिं माण्हुनि खे चवंदव टीवी ते माण्हू ॿुधंदा त पीपल्स पार्टी जी एमपी पई चवे त असां रिलीफ ॾिनो आहे माण्हुनि जे फटनि ते लूण पियो बुरकजे माण्हू परेशान पिया थियनि त बाबा इहा कहिड़ी हरकत थी वई त बाबा असां बजट में बि पाकिस्तान रिलीफ हिन वक़्तु ॻाल्हि हले थी पई गैर कानूनी जिरगनि जी तव्हां अख़बारुनि में अगरि ॾिसो त 6 ॿारनि जी माउ खे बि ॿनी मां गीलियो वेंदो आहे वारनि खां वठी उन सां लॼालुट 4 ॼणा जेके कनि था उन्हनि जो केस नथो वरितो वञे इहे वाक़िया मीडिया में रिपोर्ट थींदा रहिया आहिनि जेतिरी हिन गवर्नमेंट में हिननि असां जेको हिननि ॻाल्हियुनि ते एक्शन उथारियो आहे या जेतिरो बि इशू उथारिया आहिनि न पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जी हुकूमत शायदि ई के उहो ई मक़सदु आहे त हिन खां 10 साल जेको पहिरियों थिए तव्हां सुप्रीम कोर्ट जे हुकुम ते अमल कीअं कराईंदो सुप्रीम कोर्ट जे हुकुम ते अमल थींदो या न जे ज़रिए हुकूमत जे ज़रिए बिल्कुलु कराईंदासीं अलाह असांखे मौक़ो ॾिनो सिंध जी आवाम मौक़ो ॾिनो आहे असां वरी सिंध जी आवाम सां खटे ते तव्हांखे त सिंध जी आवाम रद्द करे चुकी आहे तव्हांखे त सिंध जी आवाम तव्हां पाण सां तव्हांखे त सिंध जी आवाम ज़ाहिर हुननि असां ते एतमाद कयो आहे असांखे न बिल्कुलु थींदो आहे हाणे पंजाब मां तव्हांखे घणो ॾियण असां ताईं महदूद थी वियो हाणे हिन पंजाब वारी बजट में ॿियनि सूबनि जे हाणे वारी सिंध बजट में त तव्हांखे 97 में 97 इलेक्शन में बेनज़ीर साहिबा 17 सीटूं से पाकिस्तान जो नालो खयो अहिड़ी ॻाल्हि नाहे न तव्हां एजुकेशन जी ॻाल्हि कई पीर मज़हर जो नालो खणो सॼी सिंध पई चवे उन जेका अच्छा बर्बादी करे छॾी आहे खाते सां जेतिरो हाणे वरी जेतिरो तालीम ते हाणे थोरो जेतिरो हाणे तालीम ते थोरो घणो कमु थिए 10 साल पहिरें जा जेके असां स्कूल ठीकु आहे कुझु बंदि आहिनि पर जेके असां खोले रहिया उहे कंहिं बंदि कराया उहे असांजा उन्हनि में वॾेरा ओताक ऐं वाड़ा ठाहे कोन वेठा उहे ओताक वाड़ा असां बंदि कराए उहे ख़तमु करे के अहिड़ा स्कूल हुआ जिते वॾेरनि जूं मेहूं ॿधल हुयूं जेके उते तॾहिं पहिरियों कंहिं कोन पे ॻाल्हायो शहनाज साहिबा ये सभु जेके आहिनि से ज़ाहिर तव्हांजे दौर में थिया गुज़िरियल दौर में ये सभु ये ज़ाहिर सुप्रीम कोर्ट जे हुकुम खां जजनि छापा हया ये जजनि छापा हया छापा हाणे हया भेण हाणे हया हाणे ठीकु आहे ये सभु शयूं ज़ाहिर कंहिं कयूं ये सभु बहरहाल अॼु प्रोग्राम
इन ते असां अॻ में प्रोग्राम करे चुका आहियूं। कमाल ना है, बुराई के खत्म करण ज़ाहिर कमाल आहे। ज़ाहिर करे त ख़त्म कंदासीं, ज़ाहिर कंदासीं त ख़त्म थींदी न, अगर ज़ाहिर न कंदासीं त ख़त्म पीपल्स कंदासीं। पार्टी जे 90% जेके तव्हांजा ज़ाहिर एमपी एमएलएज़ कंदासीं। उन्हनि जी सरपरस्ती में पियो थिए इहो सभु कुझु। न रियासती प्रोटेक्शन आहे। केर थो चए? तव्हां ॾिसो, केरु थो तव्हांखे चए? यादि हूंदो मुख्तियार माई जो केस हलियो, कल्प्रिट्स खे सज़ाऊं मिलियूं। असां ॾिसो न पंजाब जे अंदरि, हालांकि उन वक़्तु असांजी हुकूमत न हुई, पर मां हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु चवंदुसि त पंजाब में वरी बि जेको हुकूमती निज़ाम आहे न, उनजी रिट क़ाइमु आहे। उते का बि जेकॾहिं को ख़बर थिए पई, अचे पई मीडिया में, उन ते अमल पियो थिए, उनजे पर उते बि औरतुनि सां अहिड़ा वाक़िया थियनि था, बिल्कुलु थियनि, रिपोर्ट थियनि था। मां चवंदो थियनि था, पर हाणे ज़रूरत छा जी आहे? ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त इन्हनि सभिनी जेको जिरगई सिस्टम आहे, जेके माण्हू ॾिसो न, रियासत खे सभु ख़बर आहे न कहिड़ा माण्हू जिन जी सरपरस्ती में इहो थिए पियो, उन्हनि जे ख़िलाफ़ क्रैकडाउन शुरू कयो। अच्छा, इन्हनि जिरगनि में ज़मीन जा तकरार, संग चटियूं, प्यार जे पढ़ण जा केस बि निबेरिया वञनि था, जॾहिं त इन्हनि में सभिनी धुरियुनि खे शामिल न कयो वेंदो आहे, हिक तरफ़ो फ़ैसिलो वरितो वेंदो आहे, ॾिनो वेंदो आहे। हिकिड़ी धुर हूंदी आहे जेका शायदि उन्हनि खे पैसा ॾींदी आहे या पैसा खाराया वेंदा आहिनि। त तव्हां सम्झो था त इंसाफ़ जो पूराओ थी सघे थो? बिल्कुलु नथो थी सघे। हिन में त ॿ राय आहिनि ई कोन न, त इन में इंसाफ़ इहो त जेको बि निज़ाम आहे जरगन जो, जंहिंमें माण्हुनि सां एॾी वॾी जुट पई थिए, माण्हुनि सां ज़ुल्म पियो थिए, ज़ुल्म जी इंतिहा पई थिए। हाणे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त जेके सरपरस्ती पिया कनि सॼे निज़ाम जी, छा रियासत खे ख़बर न आहे? उनजे ख़िलाफ़ क्रैकडाउन थियणु शुरू थिए, 3-4 वॾेरा सिर्फ़ उन्हनि जे उहे गिरफ़्तार थियनि न, त ॿिया पंहिंजो पाण सुधरी वेंदा। कोई फ़ैसिलो ई कोन कराईंदो, पंहिंजी औताक़त जरगो कोन रखंदा। तव्हां थोरी सख़्ती कयो, रियासत सख़्ती करे, मां तव्हांखे अर्ज़ु करे वञा त रियासत सख़्ती शुरू कई न, त ही माण्हू पंहिंजी औताक़ुनि में फ़ैसिला ई कोन कंदा, वेहंदा ई कोन। पर ॾिसो न, को कानून त हुजणु घुरिजे, को निज़ाम त हुजणु घुरिजे। हिते त सरपरस्ती पई थिए। हिते पीपल्स पार्टीअ जा 90% मां चवां थो एमएनएज़ एमपीएज़ उहे पंहिंजी सरपरस्ती में पिया कराइनि। सॼी सिंध में जेकॾहिं जिरगा थियनि था, हाणे सिंध में हिननि पाण चयो त असांखे त सिंधी माण्हुनि करे छॾियो, मतिलबु असांजी सिंध जे मथां अजारादारी कोन्हे, हिननि जी अजारादारी आहे। ही उतां खटनि पिया, एमपीए पिया थियनि, एमएनए पिया थियनि, जो असरु आहे सिंध जे अवाम जे मथां तव्हांजो असरु आहे न, त उते जेके बुरायूं थियंदियूं उन्हनि खे ऑन कयो न, उन्हनि खे ऑन कयो। मिसाल तौरु जेकॾहिं पंजाब जे अंदरि कंहिं औरत सां ज़्यादती पई थिए त असां हुनखे ऑन पिया कयूं। अॼु असांजे एमपीए खे सज़ा ॾिनी आहे, अॼु हुन लेडी डॉक्टर सां बदतमीज़ी कई, सस्पेंड, ख़तम, जेल, लॉकअप। तव्हां बि त कयो न, तव्हां हटो एमपीए ॿुधायो, तव्हांजा 90% एमपीए ज़्यादती पिया कनि, हिकिड़ो एमपी ॿुधायो जेका जेल में वियो। अच्छा एमपीए असां वटि बि एमपी इलेक्शन जे दौरान अगर हिकिड़ी औरत केस चपाती हाणे त असां कोन अच्छा शहनाज साहिबा ॻाल्हि हले पई जेका तव्हां कयो पिया त सरदार वॾेरा जेके कराइनि था जिरगा, जेके अदालत सुप्रीम कोर्ट जी पाबंदी बावजूद जेके जिरगा थियनि था, मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा अॻवान, मां सभिनी पार्टियुनि जे नाले जा मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा जेके अॻवान आहिनि पंहिंजनि इलाइक़नि में, जेके जिन जो सरदारी या सियासी असर रसूख़ हूंदो आहे या वॾेरा या रोब दबदबो हूंदो आहे, उहे जेके आहिनि से जिरगा कराइनि था, त तव्हां सम्झो था त पोइ उन्हनि इलाइक़नि में कानून जी हुक्मरानी क़ाइमु थी सघे थी जिते उन्हनि जो इहो रियासती निज़ाम अंदरि हिकिड़ो ठहियलु हुजे त? बिल्कुल थी सके थी, छो कोन थी सके थी। उहो ई साॻो कीअं हो कायम थियण ॾींदा कानून जी हुक्मरानी? तालीम असां वटि सिंध में मञूं था तालीम जी तमामु घणी कमी आहे, तमामु घणी कमज़ोरी आहे। सिर्फ़ उन जे करे जेकॾहिं असां तालीम बाबा उहा ई साॻी ॻाल्हि त ही 5 साल आख़िर छो 5 सालनि में अगर हिकिड़ो ॿार पहिरें खां वठी 5 ताईं पढ़ंदो त 5 दर्जा पास कंदो, पहिरें वारी तालीम केॾे थी वञे, पहिरें वारो गंद केॾे थो वञे? ई 5 साल त असांखे पहिरियों गंद साफ़ करण में लॻी विया, जेको गंद तव्हां सभु छॾे वियो, जेको सभु तव्हां डिक्टेटरनि सां साथ ॾेई 5 साल पहिरियों डिक्टेटरनि जो साथ ॾेई जेको गंद असां लाइ छॾे वियो, 5 साल त असां उन गंद खे साफ़ कयो। टाइम अली शाह साहब चयो साईं असांखे त हाणे अञा महीनो हिकिड़ो थियो आहे माण्हुनि जी रड़ी शुरू कयूं आहिनि, मतिलबु पहिरियां 5 साल खाई आहे, उहा हुकूमत खे काउंट ई कोन था कनि। असांखे जीअं हाणे 2-3 महीना थिया आहिनि, हाणे असां 2-3 महीननि में छा कंदा थियव, पहिरियां 5 साल में तव्हां हुयो न, इहो साॻो निज़ाम हुयो, साॻो ई वज़ीर आला हुयो। हाणे जो सवाल हो, पहिरें जो सवाल कोन, हाणे जो सवाल हो। सवाल हाणे जो नओ सवाल है, असां बजट में खलीक साहब कानून हुकूमत कंदी पीपल्स पार्टी बजट त ॾिसो तव्हां छा बजट रखी आहे। वापस टॉपिक जी तरफ़ अचूं था त कानून साज़ी जेका आहे असेंबलिन में कई वञे थी, जॾहिं त ऐवान जा मेंबर बि इहे जिरगा कराइनि था, मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा जेके अॻवान आहिनि, इन्हनि जिरगनि खे पंहिंजी सकाफ़त बि कोठनि था। इहो असांजो रिवाज आहे, असांजी सकाफ़त आहे त मुरवज कानून जी हुक्मरानी कीअं क़ाइमु थींदी? मां इहो सवाल तव्हांखां पहिरीं बि कयो, ॿीहर बि कयां थी त इहे जेके वॾेरा आहिनि, सरदार आहिनि, इहे चवनि था त इहे असांजी सकाफ़त आहिनि, इहे जिरगा असांजो रिवाज आहिनि, पंहिंजनि इलाइक़नि में हिननि जो असर रसूख़ बि आहे, त उते इहो जेको सुप्रीम कोर्ट नोटिस वरितो, हुकुम ॾिनो आहे, त उते कीअं कानून ते अमल कराईंदा जिते पंहिंजे कानून ठाहे वेठा आहिनि? जेकॾहिं असां उतां जी अवाम खे शऊर ॾींदासीं, सम्झाईंदासीं, ऐं हुकूमत
ज़ाहिर आहे इन ते एक्शन खणंदी बिल्कुलु। पोइ उहे जॾहिं आवाम जो उन्हनि सां साथ कोन हूंदो त पोइ वॾेरा छा जा हूंदा? वॾेरो निज़ाम वॾेरो तॾहिं वॾेरो आहे जॾहिं हुनजी औताक ग़ुलामनि सां भरियल आहे। वॾेरो अकेलो वॾेरो कोन्हे को, वॾेरे जी औताक ते अगरि ओतिरा ग़ुलाम वेठल आहिनि, अगरि माण्हू उन्हनि खे शौर ऐं उन्हनि खे तालीम, उहा ई मुंहिंजी चवण जो मक़सदु आहे। अगरि असां अहिड़ा नंढा नंढा प्रोग्राम रखूं ऐं पाण में गॾिजी, असांखे इन सां कोई एतिराज़ कोन्हे को। अगरि अहिड़े कंहिं फोरम ते जिथां आवाम खे ऐं ग़रीबनि खे रिलीफ थो मिले त असां गॾिजी सभिनी खे गॾिजी ॿुधण लाइ ऐं फॉलो करण लाइ सिंध में तयारु आहियूं। ये वॾेरा जिन जी तव्हां ॻाल्हि कयो था शहनाज़ साहिबा, इहे पंहिंजी पार्टियुनि में सियासी असर रसूख़ रखंदड़ आहिनि। मां इहो ई तव्हांखे चयो त कीअं इन्हनि जी पकड़ थी सघंदी आहे? एतिरा इन्हनि जा जेके जिरगा आहिनि मीडिया में रिपोर्ट थियनि था, नालनि सां, इन्हनि जे नालनि सां ई रिपोर्ट थियनि था, पर अॼु ताईं इन्हनि ते कंहिं बि पार्टी जो अॻुवाण अगरि करे बि थो त उन पार्टी पारां बि कोई एक्शन न आहे वरितो वियो कॾहिं। न पार्टी पारां वरितो थो वञे, छो कोन वरितो थो वञे? कंहिंजे लाइ वरितो वियो आहे एक्शन? बिल्कुलु पार्टी पारां वरितो थो वञे। अगरि केरु बि ईअं थोरो घणो करे थो, अगरि क़यादत खे ख़बर थी पए त बिल्कुलु वरितो। थोरो घणो त नथो थिए, जिरगा त असां वटि हलनि था, अंदरूनी सिंध में, उत्तर सिंध में त आहिनि ई जिरगा सिस्टम आहे। बिल्कुलु हलनि था, पर न एक्शन अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे का हुकूमत जे तरफ़ां, पार्टीअ जे तरफ़ां बिल्कुलु उन ते वरितो थो वञे। खलील साहब तव्हां सम्झो था? हैरान आहियां त हुकूमत में माण्हू जो रवैयो ईअं थी वञे थो ऐं मतिलबु हर शइ सही नज़र ईंदी आहे। उहो अलाए कहिड़ो चश्मो आहे, अलाए कहिड़ी ऐनक आहे जंहिंसां हर शइ सही नज़र थी अचे। बहरहाल अवाम सां त इहा वेदन थिए थी न, अवाम सां त नाइंसाफ़ियूं थियनि थियूं। सो बहरहाल तव्हां ॻाल्हि कई त हिननि खे सकाफ़त खे कोठियो वञे त हीअ जिरगा असांजी सकाफ़त आहिनि, असांजा पहचान आहिनि। हुनजे लाइ ॾिसो सिविल सोसाइटी खे वॾो कमु करणो पवंदो, मीडिया खे वॾो कमु करणो पवंदो, सिंध जी क़ौमपरस्त पार्टियुनि खे वॾो कमु करणो पवंदो। मां सम्झां थो त असांखे सोचियल सम्झियल साज़िश जे तहत सिंध खे हिकिड़े गैर ज़रूरी शयुनि जी तरफ़ उनखे मोड़ियो वियो आहे। चंद ॾींहं अॻु में हटड़ी बाईपास वटि हैदराबाद में रोड ब्लॉक कयूं, असांजे सिंध जा क़ौमपरस्त वेठा हुआ। बाबा छा का ॻाल्हि थी कोन्हे, पंजाब असांजी हर शइ खाई वियो, मतिलबु हिकिड़ो ज़हन में विहारे छॾियो अथऊं त पंजाब असांजी हर शइ खाई वियो, हाणे रोड ब्लॉक करे वेही रहो। उन तां मुतासिर सिंध जो माण्हू पियो ऐं भतो बि वरितो वञे त बि उहो सिंध जे दुकानदारनि खां, सिंधी माण्हुनि खां बि वरितो वञे। अज़ाब में जेकॾहिं आहिनि त उहे सिंधी माण्हू आहिनि ऐं जेको कनि पिया उहो बि सिंधी माण्हू पिया कनि। जेको जिरगो पियो कराए उहो सिंध जो वॾेरो आहे, सरदार आहे, जागीरदार आहे, उहो बि सिंधी आहे। त असां मां चयुमि त सिविल सोसाइटी, मीडिया ऐं सिंध जो क़ौमपरस्तनि पंहिंजो क़िबलो दुरुस्त करे इन तरफ़ तवजा ॾियणी पवंदी ऐं ऑन फोरम अची करे मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि जे ज़रिए ॻोठ ॻोठ वञी घिटी ॻोठ ॻोठ कंप्लेन हलाए करे इहो माण्हुनि खे एजुकेट करिणो पवंदो त बाबा इहा असांजी सकाफ़त न आहे। जॾहिं सिंध जो दानिश्वर वेही चवंदो न असांजी सकाफ़त न आहे, जॾहिं अमर जलील साहब वेही चवंदो न इहा असांजी सकाफ़त न आहे, जॾहिं सिंध जा क़ौमपरस्त अॻुवान जिन खे सिंध ॿुधे पई उहे चवंदा आहिनि त इहा असांजी सकाफ़त न आहे, त पोइ माण्हू चवंदा त इहा असांजी सकाफ़त। अच्छा, मुख़्तलिफ़ बिरादरियुनि खे पहिरीं पाण में विड़हायो वेंदो आहे, पोइ ॾंड तौरु उन्हनि खां पैसा बि वरिता वेंदा आहिनि। लखनि किरोड़नि में इहे जेके आहिनि से पैसा ॾंड तौरु वरिता वेंदा आहिनि। इहे पैसा केॾां था वञनि? छा इन्हनि जो को अकाउंट हूंदो आहे या इन्हनि मुतासिर धुरियुनि वटि इहे पैसा पहुचंदा बि आहिनि? सॼो निज़ाम आहे। ही जेतिरा बि ही उगाड़ी पई थिए, चंदा कंदा, ख़बर आहे क़ौमूं पाण में चंदो कंदियूं आहिनि, हर घर ते पैसा रखंदा आहिनि, लखें करोड़ रुपया था इहो चंदो थिए, उहो वॾेरो खाई थो वञे। छो जो उनखे उहो निज़ाम पोइ छा चवंदा आहिनि, बाबा हाणे इहे हथियार बि वठणा आहिनि, हाणे हिन मां हीउ कमु करिणो आहे, माण्हुनि खे एॾो ब्लैकमेल था कनि, बाबा हिन में तव्हांखे सिक्योरिटी मिलंदी, हिन में तव्हांखे वॾेरे जा मुहतार जा माण्हू अची सिक्योरिटी कंदा। अजीब ग़रीब क़िस्म जी मंतक़ूं ॾेई करे माण्हुनि खे बेवकूफ़ बणाए ऐं हीउ सॼो कमु पियो थिए। उनजी आड़ में बिज़नेस पई थिए, कारोबार पियो थिए। एॾो वॾो हिकिड़ो नेटवर्क आहे जंहिंखे तोड़ण जी ज़रूरत आहे ऐं उहो तॾहिं टुटंदो। मां चयुमि तव्हां हिन जे ख़िलाफ़ क्रैक डाउन शुरू कयो। अच्छा, आख़िरी सवाल मां तव्हां ॿिन्हिनि खां पुछणु चाहींदमि। पहिरीं शहनाज़ साहिब, मां तव्हां खां पुछणु चाहींदमि, सुप्रीम कोर्ट NGOs जे हवाले सां बि चयो आहे त उहे सिर्फ़ु शहरनि में कमु न कनि बल्कि अहिड़नि इलाइक़नि में वञनि, ॿहिराड़ियुनि वारनि इलाइक़नि में जिते उन्हनि जे कमु करण जी ज़रूरत आहे, जिते उन्हनि खे शऊर ऐं सुजाॻी पैदा करण जी ज़रूरत आहे। तव्हां छा सम्झंदियूं त चवंदियूं त NGOs पंहिंजो सही किरदारु अदा कनि पियूं हिन वक़्त ताईं? के NGOs अहिड़ियूं आहिनि, पर NGOs बहाने ॼणो सम्झो त हिकिड़ो कमाईअ जो रस्तो उन्हनि खे हथु अची वियो आहे। अचे पंहिंजो हिकिड़े ॾींहं जो, ॿिनि ॾींहंनि जो प्रोग्राम करे वरी हलिया था वञनि। मां चाहियां थी त NGOs उतां जे माण्हुनि सां, उतां जी आवाम सां गॾिजी, सिर्फ़ु NGOs पाण में न, हिकु ॿ माण्हू पाण में विहारे हिकिड़ो सेमिनार कयनि, सेमिनार में उहे 4-5 शयूं ॿुधाए, हिकिड़े ॾींहं जो सेमिनार थियो, उन सां छा थींदो? कुझु खणी 5 घरनि जो हिकिड़ो ॻोठु हुजे न, उन में बि शौर पैदा कोन थींदो। पर उतां जे माण्हुनि सां मिलनि,
उतां जेको हिकु ॿ अहिड़ा बाशूर पढ़ियल लिखियल माण्हू उन्हनि खे पाण सां गॾु शामिलु कनि ऐं अहिड़ा घर घर वञी अगरि इन शइ जो शौर ऐं इहा तालीम माण्हुनि खे ॾियनि त न वॾेरनि जूं औताकूं वसंदियूं न अहिड़ा फ़ैसिला थींदा NGOs जो साथ हुजणु तमामु ज़रूरी आहे। खलील साहब आख़िरी 2 मिंट बचिया आहिनि, तव्हां छा चवंदव हिन ते? सो मां वरी उहा ई ॻाल्हि कंदुसि त सिंध हिन वक़्तु तारीख़ जो उन मोड़ ते बीठी आहे जिते सिंध जे लीडरशिप खे हाणे फ़ैसिलो करिणो पवंदो। ही जहालियत जूं सभई जेके रस्मूं आहिनि उनखे असांखे हाणे पोइ करिणो पवंदो ऐं उनजे लाइ असांखे पंहिंजी नस्ल खे एजुकेट करिणो पवंदो। जेसि ताईं असां पंहिंजी नस्ल खे पंहिंजे ईंदड़ नस्लुनि खे तालीम जे ज़ेवर सां आशना न कंदासीं तेसि ताईं असांजो इहे सभु जेके मसइला आहिनि उहे हल कोन थी सघंदा। लामौला एजुकेशन न हुजण जे नतीजे में ई असां वटि जेको असांजो लीडरशिप कैडर आहे उहो बि ॼटि आहे, उहो बि अनएजुकेटेड आहे। इन करे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त पाकिस्तान जंहिं तरफ़ वञी रहियो आहे सिंध खे बि पाकिस्तान सां गॾु वञणु घुरिजे। उन करे सिंधी माण्हूअ खे हाणे फ़ैसिलो करिणो आहे त असांजी लीडरशिप बि उन कैटेगरी ऐं उन लेवल जी हुजे जंहिं लेवल जी लीडरशिप पंजाब में, बलूचिस्तान में, ख़ैबर पख्तूनख्वा में मिली आहे। जिते माण्हू पंहिंजे नेशन जे लाइ पंहिंजी क़ौमुनि लाइ कनि था उते सिंधी क़ौम खे बि अखियूं खोले करे पंहिंजी लीडरशिप खे चेंज करिणो पवंदो। हाणे काफ़ी थियो, हाणे पीपल्स पार्टी मां जान छॾाइण जी ज़रूरत आहे, तमामु वधीक ज़रूरत। वॾी महिरबानी अवां ॿिन्ही महिमाननि जी, तव्हां टाइम कढी प्रोग्राम में आया। नाज़रीन, प्रोग्राम जो वक़्तु हिते ख़तमु थो थिए। ईंदड़ प्रोग्राम ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहे।